अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सलातो वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यदना व मौलाना शफीना व नबीना व हबीबना व तबीबना व नूरना व नूर अजसादिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम शान हबीबिहिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लु अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। अर्शन खां अरबी अची वियो फर्शवारन ईद गई। अज करार आयो दिलन के बेकरारन ईद गई। मुअज़्ज़िज़ प्यारा मुसलमान भाइरो अजीज दोस्तों, अल्लाह जल्ल शान व अमन वालो जे कलाम मजीद मजा कुछ अल्फाज मुबारक मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद शरीफ जे मुतअल्लिक़ रब करीम जेके पंहिंजे कलाम मजीद में अल्फाज मुबारक फरमाया आहिनि अवां प्यारनि जे आलो तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। दुआ फरमायो अल्लाह पाक पंहिंजे महबूब जे सदके मुझे हाल जे मथां पंहिंजो रहम ऐं करम फरमाए ऐं जेको कुछ अवां प्यारनि जे आलो अर्ज़ रखां ऐं अवां ॿुधो अल्लाह पाक पाण सभिनी खे उन मोहब्बत वारनि ॻाल्हियुनि सां मोहब्बत ऐं उन्हनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह पाक जल्ल जलालहु व अमन वालहु वहदहु ला शरीक रब करीम सवा लख नबी दुनिया जे तख्ते ते रवाना फरमाए। हजरत आदम अलैहिस्सलाम खां वींदे हजरत ईसा अलैहिस्सलाम ताईं इंसाननि जी रहबरी इंसाननि जे भलाई जे लाए अल्लाह पाक पंहिंजा नबी रवाना फरमाया। आखिरी नबी मुझे हबीब खां अग में
हजरत ईसा अलैहिस्सलाम दुनिया के तख्ते ते आयो, उन भी अल्लाह की वहदानियत तारीफ सिफत सना कई। हजरत ईसा अलैहिस्सलाम खां बाद में 600 साल खां बाद में अल्लाह जो प्यारो नबी, नबियन जो सरदार, इमामुल अंबिया, हबीब खुदा, सैयदुल आलमीन, इमामुल मुरसलीन, हजरत महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक जल्ल जलालहु व अमन वालहु दुनिया के तख्ते ते आखिरी नबी खातमन नबीयीन बनाए रवानो फरमायो। ज़ाहिरी मुझो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1,24,000 नबियन खां बाद में 25 नबी आमना जो लाल महबूब दुनिया के तख्ते ते आया। पर हकीकत में जेकर मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान ऐं मुझे हबीब की अज़मत ऐं मकाम जंहिंमहिल किताबनि में पढ़ियो तो वञे तो उन्हनि में मालूम ये पियो थिए ऐं असां अहले सुन्नत जो अक़ीदो ऐं ईमान भी आहे इन ॻाल्हि ते त आमना जो लाल हज़रत आदम अलैहिस्सलाम खां अॻे ई नबी हुयो। अल्लाह पाक पंहिंजे प्यारे महबूब के नबूवत के मकाम मर्तबे सां फाइज फरमायो हुयो। हजरत आदम अलैहिस्सलाम तव्हां आलमन खां वाक़िया ॿुधो पिया, का नई ॻाल्हि तव्हां जे अॻियां कोन था रखूं। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जद्दे अमजद हजरत आदम अलैहिस्सलाम पूरी इंसानियत जो अबो, जंहिंमहिल अल्लाह पाक उनके पैदा फरमायो, उनके जिस्म में जंहिंमहिल रूह मुबारक अल्लाह पाक विधो तो जंहिंमहिल अखियूं खोली तो अर्श के कुंडन ते पावन ते लिखियो पिया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सभई सुभान अल्लाह चओ। कावड़ जी तो कोन आया आयो, कावड़ जी ना आया तो सुभान अल्लाह चवंदा हलो। अज बेसुरी में तकीर कंदुसि मता तव्हांखे न भी वणे, न वणे तो ख़ैर आहे, नालो लिखाए वेंदुसि, आवाज़ वेठल आहे, अवां जी सुभान अल्लाह हलंदी, कुछ मेहरबानी थी वेंदी। अज़ीज़ दोस्तो, हजरत आदम अलैहिस्सलाम जंहिंमहिल पंहिंजूं अखियूं खोलियूं, मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक ॾिठो, अल्लाह सही के अर्ज़ कई मौला तुझे इन नाले सां गॾु ॿियो नालो कंहिंजो आहे? अल्लाह सही फरमायो ओ प्यारा आदम ही मुझे महबूब जो नालो आहे, ये मुझे सोने जो नालो आहे, जंहिंजे करे मूं तोखे पैदा फरमायो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम जन्नत में रहियो, अल्लाह पाक दाणे खां झलियो कणक जो दाणो खाधई, खाइण खां बाद में अल्लाह पाक नाराज़ थियो, जन्नती लिबास लहराए जंहिंमहिल रवानो फरमायो पे ज़मीन ते त उघड़ ज़ाहिर हुई। हज़रत आदम अलैहिस्सलाम जन्नत जे वणन खां पन घुरिया, उन्हनि चयो ओ आदम प्यारा, अल्लाह पाक तोखे जन्नत जहिड़ी सुकून वारी जगह तां दुनिया ते मोकिले पियो, असीं दुनिया ते हलण नथा चाहियूं छो त जन्नत में मज़ो ही अहिड़ो आहे। चओ सुभान अल्लाह। बहरहाल हज़रत आदम अलैहिस्सलाम हलंदे हलंदे जन्नत जे दरवाजे ते हिकिड़े वण हिकिड़ो बीठो हो, दिल में सोचे इने का भला सवाल कयां, जेकॾहिं पन ॾिनई तुंहिंजी महिरबानी, न त उहो ई अल्लाह पाक नाराज़ थियो आहे, ज़मीन ते वञा पियो। उन वण खे चई ओ वण कुझु पना ॾे त मां पंहिंजी पता ॾे त पंहिंजी ओघड़ खे ढकियां। हज़रत आदम अलैहिस्सलाम खे चई ओ प्यारा आदम, हिकिड़ो पन छा पर सभु पटे खड़ी पंहिंजे ओघड़ खे ढके छॾ। चओ सुभान अल्लाह। हज़रत आदम अलैहिस्सलाम पन पटिया, पंहिंजी ज़रूरत आर रवानो ज़मीन ते थियो। अल्लाह पाक उन वण खे फरमायो ओ वण पन तो आदम खे छो ॾिना? अल्लाह साईं खे अर्ज़ कई मुंहिंजा मौला, मां आदम अलैहिस्सलाम खे पन ॾिना ई कोन। हिकिड़ी चोरी बि सीना ज़ोरी सॾु साम्हूं बीठो आहे,
तो आदम अलैहिस्सलाम के पन ॾिना वरी इनकार पियो करी अर्ज़ तो करे मुंहिंजा करीम रब राजण खे पलांद वठणो हुयो सुभान अल्लाह सभई जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पलांद जी ॻाल्हि कयमि त बि सुभान अल्लाह। बहरहाल हज़रत आदम अलैहिस्सलाम रवानो थियो अल्लाह से फरमायो वण पन छो ॾिनई अल्लाह साईं मूं आदम अलैहिस्सलाम के पन ॾिना ई कोन आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह से फरमायो पन ॾिना थी वरी तव्हीं तो कोन ॾिना आहिनि इहा कहिड़ी ॻाल्हि पियो करे जा करीम रब तूं आलिमुल ग़ैब आहीं सभु कुझु तोखे मालूम आहे मां आदम अलैहिस्सलाम के पन कोन ॾिना आहिनि भला ॻाल्हि खोल ख़बर पवे कंहिंखे पन ॾिना अथई केॾां कई सलाह शरीफ़ पढ़ो तो करीम रब मुझा रहीम रब मूं आदम अलैहिस्सलाम के पन नाहिन ॾिना वो कंहिंखे ॾिना अथई अल्लाह साईं के अलस थो करे मुझा करीम रब हज़रत आदम अलैहिस्सलाम जी पुठीअ में पेशानी में मुझे मिठड़े मोहम्मद करीम जो नूर मुबारक ज़ाहिरी त आदम अलैहिस्सलाम के मूं पन ॾिना आहिनि पर मुझा करीम रब हकीकत में मां पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे नूर मुबारक के पर वो नूर मुबारक ओ मुझा करीम रब ओ आमना जो लाल जेको तो पूरी कायनात जिला सरदार अंबिया नबियन जो इमाम तो पंहिंजो हबीब पैदा फरमायो आ मां पंहिंजे नबीअ जे नूर खे पन ॾिना आहिनि। अल्लाह साईं फरमायो ओ प्यारा वण ॻाल्हि ॿुध ॻाल्हि वाके तुंहिंजी सही आहे तो सच ॻाल्हायो आहे पर हाणे सच ॻाल्हाइण जो सिलो इहो तो ॾियां तो मुंहिंजे हबीब खे सुञातो आहे मां तुंहिंजो ज़िक्र वरी पंहिंजे कलाम मजीद में करे तो ॾियां क़यामत ताईं नंढो हुजे वॾो हूंदे मुंहिंजो कलाम पढ़ंदो रहंदो तुंहिंजो ज़िक्र हलंदो रहंदो तोखे यादि कंदा रहंदा त मुस्तफ़ा जे शान खे सुञाणण वारो फलाणो वण आहे। अल्लाह से फरमायो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन उहो इंजीर जो वण हुयो जह अल्लाह जे प्यारे हबीब मोहम्मद करीम के सुञातो ऐं अल्लाह पाक फरमायो ओ इंजीर मूंखे तुंहिंजो कसम इन जे करे तो मुस्तफ़ा के सुञातो आहे मां तुंहिंजो कसम खणी तुंहिंजो ज़िक्र क़ुरान में करे तो छॾियां सल्लल्लाहु अलैहि या आदम अलैहिस्सलाम ज़मीन ते लही आयो 350 साल रोईंदो रहियो हिंदुस्तान साइड ॾे लथो बदीन जी समुंड जी पटी ॾेई मके शरीफ़ पहुतो रब करीम के अर्ज़ रखंदो हाणे या तव्हां होॾे ॾिसो या मूं ॾे ॾिसो हाणे मां तव्हां सां निभायां तव्हां मूंसां निभायो घणो टाइम कोन वठंदासीं अल्लाह साईं के अर्ज़ कई रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। अल्लाह साईं के अर्ज़
कंदो रहियो मुंहिंजा करीम रब असां पंहिंजे नफ़्सनि ते ज़ुल्म कयो आहे मुंहिंजा करीम रब असीं ख़ासिरनि मां आहियूं असीं नुक़सान वारनि मां आहियूं पंहिंजी महिरबानी फरमा अल्लाह से फरमायो अल्लाह जे तरफ़ां महिरबानी थी फ़तलक़ा आदम मिन रब्बिही कलिमातिन फ़ताब अलैहि इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम अल्लाह जे तरफ़ां इल्का थियो हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजी दुआ खे तब्दील कयो आहे 350 साल रब्बना ज़लमना पढ़ंदो रहियो हाणे दुआ तो करे मुंहिंजा करीम रब अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिहक़्क़ि हबीबिका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा करीम रब रब्बना ज़लमना वारी दुआ खे अॼु सॼां थो ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजा करीम रब महिरबानी फरमा उन आमना जे लाल जे सदके में मुंहिंजी महिरबानी फरमाए मुंहिंजी ख़ता के मां फरमा अल्लाह से फरमायो वो प्यारा आदम तुझी खता पंहिंजी जगह ते पर ॿुधा कै फारिफ तो मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो प्यारा दे खबर तो मुझे हबीब के सुञातो कीअं महबूब आयो कोने महबूब दुनिया ते जगते ते मोकिलियो कोने अब्बो अञा अञो कोन आयो आहे उन जी अम्मा अञा कोन आई आहे उन जो ॾाॾो अञा कोन आयो आहे उन जो पड़ ॾाॾो अञा कोन आयो आहे उन जी अञा क़ौम कोन आई आहे तो हबीब खे कीअं सुञातो चवे तो मुंहिंजा करीम रब जहाँ टाइम ते तो मूंखे पैदा फरमायो हुयो उहा जॾहिं अॻे मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम चवे तो मुंहिंजा करीम रब जॾहिं तो मुंहिंजे जिस्म में साह विधो तो मां जन्नत जे वणन जे पन्नन ते हूरन जे अखियुनि गिलमाननि जे अखियुनि पेशानीअ ते अर्श जे पावन कुंडन ते लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मुंहिंजा करीम सुभान अल्लाह ॻाल्हि यादि अची वई 350 साल ही दुआ घुरी तम अॼु दिलि में सोचम त आमना जे लाल जो वसीलो ॾेई दुआ घुरां जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां कढे छॾियो आहे अल्लाह पाक फरमायो ओ प्यारा आदम तो सच चयो आहे इन महबूब खे जेकॾहिं पैदा न कयां हा ही आसमान ज़मीन अर्श कुर्सी लोह कलम का बि शइ पैदा न फरमाया हा हता कि अल्लाह से फरमायो तो प्यारा आदम मां पंहिंजो रब हुजण बि जे ज़ाहिर कयो आहे त हिन आमना जे लाल मोहम्मद करीम जे सदके में सुभान अल्लाह मुझे हबीब जो जिक्र आगे हलियो पे सुभान अल्लाह आदम अलैहिस्सलाम आयो हजरत शीश अलैहिस्सलाम जाओ हजरत आदम अलैहिस्सलाम जो पुत्र शीश अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी उनके भी अल्लाह पाक नबूवत जो मकाम अता फरमायो आ कचहरी हले पई हजरत आदम अलैहिस्सलाम चयो ओ प्यारा पुत्र कदम बि का तकलीफ़ अची वञे तो मुझे महबूब बचड़ जे मथा सलाम पढ़ जा तुझा बेड़ा पार मुझा प्यारा बाबा साईं वो केड़ो आ जंहिंजे मथा तू हर हर ॻाल्हि उन जी तारीफ़ करी थो मुझे महबूब हज़रत आदम अलैहिस्सलाम तो चवे मुझा करीम ओ प्यारा शीश अलैहिस्सलाम पुत्र वो मुझो प्यारो महबूब मोहम्मद करीम आहे जंहिंजे सदके अल्लाह पाक मुझी खता के माफ़ फरमाए नबूवत जो ताज पारायो 1.25 लख नबी दुनिया जे तख्ते ते जेके ईंदा उहे मुझे खानदान मां ईंदा मुझी पीढ़ी मां ईंदा हकीकत अल्लाह पाक हज़रत आदम अलैहिस्सलाम जे मथा अहिड़ो राज़ी थियो 1.25 लख नबी पूरी कायनात आई पर अल्लाह पाक नबूवत जे ताज सां सरफराज फरमायो अल्लाह से फरमायो प्यारा आदम अज जेकॾहिं दुआ घुरी आहे अॼु तूं संदेला दुआ घुरी आहे पर जेकॾहिं तूं रसूलुल्लाह जी सॼी उम्मत पंहिंजी औलाद जे लाइ दुआ घुरी आहे त दुनिया ते न को कापर न को कोली न को भील न को वाणियो न को वहाबी न को शियो का शइ कोन हुजा सभु सुन्नी मुस्लमान हुजनि मालूम थियो त आदम अलैहिस्सलाम भी मुस्तफ़ा के सुञातो ऐं मुस्तफ़ा जे सदके मुस्तफ़ा जे वसीले सां दुआ क़बूल थई त इहो असां औलाद के भी इहो सबक आहे जेकर आदम अलैहिस्सलाम जी दुआ मुस्तफ़ा जे वसीले का बगैर कबूल न थी थे तो असां के भी कबूल न थींदी जे बेड़ो पार थो तो मुस्तफ़ा जे सदके में सुभान अल्लाह
पर पांद किची गल पाए अदा सुभान अल्लाह जान सवलो पर पांद किची गल पाए अदा मेड़ दई महबूब मोहम्मद परवर के सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेटी बढ़ायो रब्बर जान सवलो मशीन जी बिदा बिल्कुल जवाब असरो खत्म चो रब्बर जान सवलो पर बांध किची गल पाए अदा मेड़ दई महबूब मोहम्मद परवर के परचाए अदा तालियूं तो घणियूं आहिनि पर अचो महबूब जे वेझे ज़माने दे अचो सुभान अल्लाह हज़रत अब्दुल मुत्तलिब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो आहे जो सुभान अल्लाह उन वक्त जो काफर बादशाह हुयो उन बैतुल्लाह के किराइण जे लाइ पंहिंजा हाथी लश्कर वग़ैरह थी बैतुल्लाह ॾे वेझो आयो पे हिकिड़ी जॻह ते अची पंहिंजो रखियईं डेरो रखियईं मके वारनि जो बकरियूं उठ वग़ैरह काए पंहिंजे कब्ज़े में कई हिकिड़ो उनजो सरकश हाथी हुयो तमामु जेको उन बादशाह खां बि लहराईंदो कोन हुयो हज़रत अब्दुल मुत्तलिब पंहिंजो माल छॾाइण जे लाइ मके वारनि खे गॾु वठी ॿाहिरि निकितो बैतुल्लाह शरीफ जे तरफ़ां हिकु नूर जी लाइट लॻी हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमायो तव्हां वञो मां अकेलो वञा थो पंहिंजो माल वठी आयो जंहिंमहिल वेझे आयो त हू सरकश बादशाह हुयो लेकिन हज़रत अब्दुल मुत्तलिब खे ॾिठईं त उनजे मथां दहशत थी वई हज़रत अब्दुल मुत्तलिब फरमायो त असांजो माल वापसि कर हुनखे वज मिलियो चई फलाणो जेको हाथी आहे हिन खे छॾियोसि जंहिंमहिल उन हाथी खे छॾियो वियो हज़रत अब्दुल मुत्तलिब जे साम्हूं जंहिंमहिल आयो जीअं कुतो पंहिंजे मालिक जे साम्हूं पुछ लटकाईंदो आहे ऐं अची सजदो करे पेरनि में अची किरी पियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह उहो हाथी पंहिंजे ज़बान हाल सां अल्लाह पाक उनखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी आहे चवे थो त ओ अब्दुल मुत्तलिब तोखे ज़रा ज़रा करे छॾिया हा पर तुंहिंजे पेशानी में मां पंहिंजे मिठड़े मुहम्मद नूर मुबारक अॼु जेका तोसां महिरबानी थिए पई वो मुझे नबी जे सदके में थिए थी मुझा अदा जेकॾहिं हाथी खे इहा ख़बर आहे त मुंहिंजो महबूब अचे पियो ऐं मुंहिंजे महबूब जो ॾाॾो आहे ॾाॾे जे मथां बि महिरबानी थिए थी त मुस्तफ़ा करीम सदके में मुंहिंजे हबीब ते बुलंद अल्लाहुम्मा सल्ली अला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यार आहे मुस्तफ़ा करीम जो इश्क आहे हिते भी बेड़ो पार त कब्र हशर में भी बेड़ो पार थे सुभान अल्लाह साहबी हिकिड़ो शख्स नौजवान हुयो नौजवान 17-18 सालन जो हालांकि वो दिल में मुसलमान थियो हो पर ज़ाहिरी पंहिंजो कलमो अञा मुसलमान ज़ाहिरी कोन कई त उनखे जंहिंमहिल पंहिंजो पीउ मोकिलींदो हुयो कमकार जे लाइ त हू अची छा कंदो हो ॿाहिरियां दरी खां लिकी मुंहिंजे हबीब जो दीदार कंदो रहंदो हो आंखों आंखों में इशारे हो गए तुम हमारे हम तुम्हारे सुभान अल्लाह मुस्तफ़ा जे इश्क में अहिड़ो गिरफ़्तार थी वियो पीउ मोकिले सामान जे लाइ देर करे मोटी अचे पुट मां पीउ मार कढेसि हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं टे ॾींहुं नेठ पीउ जी जांच वरिती यार ही त पंहिंजो नबी सही थो वञे हिनखे गिरफ़्तार करे काबू करे घर में हू बीमार थी पियो छॾण जो वञण ॿाहिरि कसम बंदि करे छॾियईं बंदि करण खां बाद में हू छोकिरो बीमार थी वियो ला इलाज थी वियो पुछो मां तुंहिंजी तमन्ना तुंहिंजो ख़्यालु छा ॻाल्हि आहे
जी का गाल काने का जेकर पुछण आयो था तो मुझी आखिरी तमन्ना इहा है तो मुझो हबीब अचे मुखे पंजो दीदार कराए उन जो दीदार कया मुझा बेड़े ही पार हाणे उन जो आखिरी पसा हुजन मरण वारा हुजन हेड़ा इज़राइल अचे पियो उन जो पी वियो आ नबी साईं के ती या रसूल अल्लाह तुझो आशिक बीमार आहे तुझो हबीब तुझो महबूब तुझो प्यारो बीमार आ महबूब हलो मुस्तफा करीम हलियो अबू बकर सिद्दीक गद्दा उमर फारूक गद्दा उस्मान हजरत अली साईं हजरत बिलाल सब सहाबा गद्दा है न शासा फरमाए तो जं शेर सा साजन हलियो से सब शेर सुरहा थिया मां भाया मण मुश्क जा अतर हारी दो वयो महबूब अग्या घोटा पुठिया जानी है मुस्तफा जा परवाना है जमल हुन वट आया उनके मथे ते आया बीठा तो हु दिल में चवे पियो तो ओ इज़राइल हिकड़ो मिनट तरस तो मां पंहिंजे हबीब जो सुभान अल्लाह मुझो महबूब आयो आ उन दीदार कयो आ कलमो तो भरे ला इलाहा इल्लल्लाह बेचारे दम परवास सुभान अल्लाह इश्क मोहब्बत सुभान अल्लाह यार ॾिसो दम परवास थियो पी के अकेलो पुट अखियुनि मां पाणी अची वियसि पर वो मुसलमान न थियो चवे थो या रसूल अल्लाह तव्हां भी चओ या रसूल अल्लाह महबूब ही तव्हां जे इश्क में गिरफ्तार हुयो तव्हां जी मोहब्बत में कैदी थी वियो हुयो मुझा महबूब मुसलमान थियो हाणे असां इनके पंहिंजे कापरनि जे तरीक़े सां कुझु नथा करे सघूं मुझा महबूब हाणे हिन जो जनाज़ो तव्हां जे हवाले सुभान अल्लाह मुझे महबूबन फरमायो अबू बकर जी मुझा साईं उस्मान उमर साईं अली बिलाल अबू हुरैरा मुझे आशिक जो जनाज़ो खणो सुभान अल्लाह मुझे महबूब मुझे प्यारे जो जनाज़ो खणो मुझा अज़ीज़ दोस्तों जमल उनजो जनाज़ो खयो वियो तो खुदा जी ज़ात जो कसम आ बुजुर्ग लिखियो आ हदीसुन में अचे तो मुझो महबूब जनाज़े में हले पियो लाश खयो पिया अचन सहाबी पुठिया गॾ आहिनि मुझो महबूब हले पियो तो ही पंहिंजे हिन खुड़िन ते हले पियो पेरनि हिन अंगरनि ते हले पियो साहबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां हेठि पेर ज़मीन ते सिधो छो कोन था खोड़ियो मुझे महबूब फरमायो ही अहिड़ो मुझो आशिक जो इन जे जनाज़े में मलाइके एतिरा आया आहिनि जो पेर ज़मीन ते सिधे रखण जी जॻह ई कान्हे सुभान अल्लाह बेशक महबूब सां अहिड़ो प्यार कजे सुभान अल्लाह ॿियो हिकिड़ो साहबी सॻोर आहे मुंहिंजे महबूब जो कुरासा नालो आहे उनजो हू उनके पंहिंजी मासी पंहिंजी मां बकरियूं ॾींदियूं हुयूं काहे वेंदो चारण जे लाइ जंगल में छा कंदो अहिड़ो मुस्तफ़ा जी दिलि में मोहब्बती जो पर पुठ मुसलमान थियो जेसि ताईं हबीब जो दीदार न पियो थियसि तेसि ताईं उनखां बकरियूं बि न पियूं चरनि बकरियुनि खे छॾे हिकिड़े पासे सॼो ॾींहुं अची मुंहिंजे महबूब जी कचहरी में वेही हबीब जो दीदार करे शाम जो वरी बकरियूं काहे वञे त बकरियूं बुख ते पियूं आहिनि मां ॻाल्हाए मासी ॻाल्हाए पुपी ॻाल्हाए भेण ॻाल्हाए सभा अहिड़ा तेड़ा बकरियूं बुख थियूं मरनि या मम्मा त चारे आयो आहे हाणे नथियूं ड्रोकनि त मां छा कयां कीअं तूं चारे अची तुंहिंजी त ख़बर ई असांखे कोन थी पवे बकरियुनि में खीर ई कोन्हे को चवंदी भाॼियूं नथियूं ॾियनि त मां छा कयां हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं होॾां घर जी मार घर जा दड़का घर जो दड़को बि सही मुड़ुस बर्दाश्त कंदा बाक़ी जहिड़े तहिड़े जी जाइ कान्हे का कहिड़ा ख़ामोश थी जो सभु ॾिनल आहे बहरहाल मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हिकु दफ़े नबी साईं खे अर्ज़ु कई मुंहिंजा महबूब मुंहिंजो अर्ज़ु आहे अम्मा बि ॻाल्हाए थी मासी बि ॻाल्हाए थी पुफी बि मूंखे ॻाल्हाए थी छा ॻाल्हि आहे या रसूल अल्लाह माल बुखियो रहे थो पर तुंहिंजे दीदार खां सवाइ मां त रही कोन थो सघां मुंहिंजे महबूबनि फरमायो हाणे ॻाल्हि ॿुध हीअं कर सुभाणे जंहिंमहिल तूं माल काहे थी न
जंहिं पासे मुंहिंजो माल हुजे न उन पासे छॾे ॾिजांसि। सुभान अल्लाह ॿिए ॾींहुं माल काहे हुआ महबूब पंहिंजे हिसाब सां महबूब खे ॿकरियूं ॿ टे हुजनि ॿाहिरि चरनि पियूं, हू ॿकरियूं चरनि छा महबूब जूं ॿकरियूं मुस्तफ़ा जो दीदार कनि पियूं। मुंहिंजो ॿकरियूं जेके काहे आयो उहे ॿकरियूं बि वेही रहियूं सॼो ॾींहुं रसूलुल्लाह जो दीदार कयूं, हू बि रसूलुल्लाह जो दीदार कंदो रहे। शाम जो ही जो ॿकरियूं काहे वियो, रोज़ बुखायल रोज़ उञायल, जंहिं ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जंहिं महिल दीदार थियनि ॿकरियुनि खे उन शख़्स खे, त उन ॾींहुं ॿकरियूं जंहिं महिल घर काहे वियो त ॿकरियूं जूं एतिरियूं मतारियूं थी वियूं जो हू मां मासी भेणूं खीर ॾुही ॾुही थकी पियूं ऐं थां सभु भरिजी विया, ॿकरियुनि जो खीर खुटे ई न। सही ॾे ख़बर तूं ठगी तो करी असां सां, अॼु तूं अहिड़ी जॻह ते काहे वियो आहीं जो ॿकरियुनि जो खीर एॾो थी वियो आहे जो थां सभु भरिजी विया आहिनि। उन्हनि चयो इहो मुंहिंजो कमाल कोन्हे, इहो आमना जे लाल मुहम्मद इहो मुस्तफ़ा करीम जो कमाल आहे। जो मुस्तफ़ा चई कहिड़ो महबूब तो चवी चरियो त कोन थियो आहीं, चयो नबियनि जो सरदार जंहिं नबूअत जो ऐलान कयो आहे, चए थो मां अल्लाह जो नबी आहियां, उन मुहम्मद करीम जे इश्क में मां गिरफ़्तार तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंदा कमंद विदा ज़िंदान हज़ारे मान रुगो, तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंदा कमंद विदा ज़िंदान हज़ारे मान रुगो, तुंहिंजे शाही दस्तर खान मथे मेहमान हज़ारे मान रुगो। जो की तो ॻाल्हि करी थी कोन थो सघे। वाह मासी वाह मां ॿिए ॾींहुं पंहिंजे पुट सां पुट तो चवे ओ मुंहिंजी मासी मुंहिंजी अम्मा हिकु दफ़ो मुंहिंजे महबूब जो तव्हां जलवो ॾिसंदो तव्हांखे बि ख़बर पइजी वेंदी त आमना जे लाल मुहम्मद करीम जो शान कहिड़ो आहे। ॿिए ॾींहुं उहे जे गॾिजी आहियूं तंहिं महिल मुंहिंजे महबूब जे मथां नज़र पई आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे जलवे जे मथां जंहिं महिल नज़र पई आहे, उहे भेणूं ॿई पढ़नि पियूं ला दोस्तों मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमल अम्मा आमना जे पेट मुबारक में जमल रजब शरीफ जे महीने में आया, अम्मा आमना थी फरमाए त 9 महीना 9 महीननि में अल्लाह जा नबी मूंखे मुबारक ॾियण आया। अम्मा आमना थी फरमाए महबूब जॾहिं 9 महीना मुंहिंजे पेट मुबारक में रहा, उन खां अॻु में मां पथरीली ज़मीन मको पत्थर आहे पथरीली ज़मीन ते हलंदासीं त पेर मुंहिंजा रत थी वेंदा हुआ, पेरनि मां छाला निकिरी वेंदा हुआ। अमना अम्मा थी फरमाए जॾहिं मुंहिंजो महबूब मुंहिंजे शिक में अतहर में आयो त उन रजब खां वठी रबियल अव्वल ताईं मुंहिंजे पेरनि खे कॾहिं बि फुरड़ी न थी आहे, पेरनि मां रत कोन पई वई आहे। अम्मा आमना थी फरमाए जंहिं बि रस्ते सां हलंदी हुअसि, जंहिं बि जॻह तां पथरीली ज़मीन तां हलंदी हुअसि त उहा पत्थर वारी ज़मीन रेशम खां वधीक मेण वांगुरु नरम। अम्मा आमना थी फरमाए जॾहिं मुंहिंजो महबूब मुंहिंजे पेट मुबारक में आया, हाणे मिसाल ॾिसो, हाणे ही ओभर खां सिज हेॾे आयो आहे त छां हेॾे पई वञे, वरी जॾहिं 12 खां